जी, पूरे मुल्क जियां शिकारपुर जा भी जेके सहाफ़ी आहिनि यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि खां पुछा कयूं त एहतजाज छाजे हवाले सां करनि, छा मुतालबा आहिनि? जी बिल्कुल, जीअं त पाकिस्तान सॼे में मीडिया वर्कर्स जे ते जेको आहे सो पाबंदियूं ऐं जेको आहे सो सेंसरशिप ऐं इश्तिहारनि जी मद में रेट घटि करणु ऐं रेट बंदि उन्हनि जो जेको आहे सो इश्तिहार बंदि करणु, इन जे करे जेको आहे सो काफ़ी अख़बारूं बंदि थी चुकियूं आहिनि ऐं कुझु अख़बारुनि में डाउन साइज़िंग ताहाल जारी आहे। असांजो सिंपल मुतालबो आहे त उन्हनि खे रेट उहे ॾिना वञनि ऐं उन्हनि जा इश्तिहार बहाल कया वञनि। रोज़ रोज़ पैमरा जी मार्फत जेका मीडिया ते पाबंदियूं आहिनि, जेका सेंसरशिप आहे, उन जे ख़िलाफ़ ऐं जेको माशी क़तल आहे सहाफ़ियुनि जो, जेको इदारा बंदि थी विया आहिनि हुकूमती पॉलिसियुनि जे करे, ऐं सहाफ़ी जेके असांजा बेरोज़गार थी विया आहिनि, उन हवाले सां एहतिजाज जी काल्ह ई असां शिकारपुर यूनियन ऑफ जर्नलिस्ट तरफ़ां बि एहतिजाज कयो आहे। ऐं असांजो जेको मुतालबो आहे त जेके पाबंदियूं आहिनि उहे ख़तमु कयूं वञनि ऐं सहाफ़ियुनि जो जेको माशी क़तलाम आहे उहो बंदि कयो वञे। अॼु पूरे पाकिस्तान में सहाफ़ी बिरादरी इज़हार जी आज़ादी लाइ एहतजाज करे रही आहे ऐं मुतालबो करे रही आहे त इज़हार जी आज़ादी हक़ीक़ी माना में जमहूरियत जी मददगार हूंदी आहे या जमहूरियत हूंदी आहे। सो सेंसरशिप ख़त्म करे इज़हार जी आज़ादी खे परवान चढ़ाए वञे। जी शुक्रगुज़ार आहियूं जेकब न्यूज़ जा, जिन अॼु हिन सहाफ़ियुनि जे आवाज़ खे पाण हिकिड़ो आवाज़ बणिजी अॻिते उथायो आहे। मीडिया आज़ादु हुजे ऐं तॾहिं हिन आवाम जो आवाज़ जेको आहे ऐवाननि ताईं पहुचंदो ऐं मीडिया सहाफ़ियुनि सां जेके नाजाइज़ थियनि थियूं उहे बि ख़तमु थी वञनि। जी, तव्हां सहाफ़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुननि जो चवणु आहे त जेकी मीडिया ते पाबंदी लॻल आहे उनखे फुल फोर ख़तमु कयो वञे ऐं जेकी सहाफ़ियुनि जी जेकी सेंसरशिप आहे उनखे बि ख़तमु कयो वञे। कैमरामैन अता मोहम्मद सां गॾु हकीम जतोई, जेकब न्यूज़, शिकारपुर।